पूरे दुनिया जी जैकाबाद में 2 मार्च बलोच कल्चर डे भरपूर जोश ए जज़्बे से मल्हायो पियो वञे। अचो तिन हवाले सां उन्हनि खां पुछा कयूं त कल्चर डे के हवाले से उन्हनि जो छा चवणु आहे। हिते पढ़ाई से गॾु स्टूडेंट्स की पर्सनैलिटी ग्रो करण ते भी काफ़ी फोकस कयो वेंदो आहे। इतों जा टीचर्स जाम इनकरेजिंग हूंदा आहिनि। अगर तव्हां भी कामयाबी हासिल करण चाहियो था ऐं हिकु रोशन मुस्तक़बिल जी तलाश में आहियो त अॼु हिकिड़ा यूनिवर्सिटी में दाख़िलो वठो। 2 मार्च बलोची कल्चर डे जो अज असो ईद जी त्यौहार जी अज जो वो त्यौहार है असां पंहिंजी सकाफ़त के उजागर करण लाइ जेका असांजी सकाफ़त आहे बलोच कल्चर डे जी पटको हुजे या बलोटी असांजी चवट हुजे या सदरी हुजे बलोचन जी की सकाफ़त जेकी आहे कि तमामु घणी मुहीद आहे कि वॾी असांजी कल्चर आहे वॾो हिकिड़ो सकाफ़त आहे। उन भाइरनि खे इहो बि मैसेज ॾींदासीं त पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियनि ताकि उहा जेकी आहे असांजी क़ौम बलोच क़ौम भी अॻे निकिरी सके। ईद जी असां पंहिंजे सकाफ़त के उजागर करण जे लाइ हिन शहर में निकिता आहियूं। ही बलोच गैरतमंद बलोच क़ौम है। बलोच क़ौम एक बहादुर ऐं दिलेर क़ौम है। पाकिस्तान में जेके बलोच क़ौम रहंदड़ आहिनि असां सभिनि खे पैगाम ॾियणु चाहियूं था बाबा जो को जेको ॾींहुं आहे उहो असांजी सकाफ़त जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते निकिरो पंहिंजो उजागर कयो पंहिंजी क़ौम के अवाम के जेके भी बलोच क़ौम है उनखे उजागर कयो जीअं सकाफ़त जो ॾींहुं असां मल्हाए। 2 मार्च है जंहिंजे हवाले सां अॼु असां हिकु रैली कढी आहे। पटको बलोच जी शान है जो पूरी दुनिया में मञियो वञे थो ऐं 2 मार्च हर बलोच इहो पंहिंजो कल्चर डे ईद जीअं मल्हाईंदो आहे। उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणो त 2 मार्च बलोच कल्चर डे असांजे लाइ ईद खां वधीक ख़ुशियूं खणी आयो। अॼु जेको आहे असां ईद जो ॾींहुं सम्झी करे पंहिंजा पटका सदरी पहिरे करे निकिता आहियूं पंहिंजे सकाफ़त खे उजागर कयूं था। उन्हनि चयो त बलोच क़ौम खे मैसेज ॾियूं था त बलोच कल्चर डे जे हवाले सां उहो पंहिंजे ॿारनि खे तालीम पिराइनि जीअं बलोच क़ौम जो मुल्क में जीअं सॼे दुनिया में जेको आहे नालो रोशन थिए। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, टाइम न्यूज़ जैकबाबाद।